गोठलियारी जानी बुलना में मजलिस थी रही है जैमें मौलाना सैयद इरशाद हुसैन शाह, जाकिर शफकत अब्बास शाह, इमरान अब्बास काज़मी, गुलाम हैदर हैदरी, मुश्ताक हुसैन मुशादी, सदा हुसैन साबिर, गुलाम मुर्तज़ा मजलिसी, शाहिद हुसैन गायजा, जाहिद हुसैन लौरानी, महर अली मुतहरी, ये तमाम जाकिरीन मजलिस के गोठलियारी जानी बुलना में खिताब कंदा। तमाम सभी अज़ादारनि की गुज़ारिश है तो मजलिस में शरीक थींदा। नाराए तकबीर। जेकॾहिं को मुनकर अली जो नारे ते खार खाए पोइ तो गॾु हूंदुसि रुगो तेल खपंदुई। नाराए हैदरी। रिमोट हलाइण लाइ सेल खपंदुई। जन्नत वञण जे लाइ चङो फेल खपंदुई। जेकॾहिं को मुनकर अली जो नारे ते खार खाए पोइ तो साण हूंदुसि रुगो तेल खपंदुई। नाराए हैदरी। खतीब आले मोहम्मद अल्लामा शेख वजीर हुसैन तुराबी बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलावत। आखिरी कमिलता हाँ साईं पुराणी जड़ा यार हदीस किताब किस्सा सब बुधाइंदो वजीर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्रहमानिर्रहीम। मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिना सिरातल मुस्तकीम। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मजलिस की कबूलियत वास्ते सलाम। मज़हब आले मोहम्मद की तरक्की लाए सलाम। जमी सादात व मोमिनीन के हिफ्ज़ इज़्ज़त लाए सलाम। बानिया ने मजलिस के फर्श अज़ा बिछाई जी कबूलियत लाए सलाम। बारे आका जी सलामती लाए बुलंदतर सलाम। बड़ी बड़ी जुबान से मुअत्तर करो दुरूद आले मोहम्मद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा व मा बादु फ़क़द। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलिहिल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फ़अतम्महुन्ना क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रिय्यती क़ाल ला यनालु अहदिज़ ज़ालिमीन। सलावत सलावत पर मोहम्मद। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद व आले मोहम्मद अलैहिस्सलाम जो सदक़ों और मोमिन को खुलूस से दिया सलाम। मजलिस अज़ा में चढ़ कबूल फरमाए। अल्लाह की ज़ात बाबरकत है न प्रकाशित दौर में जमी सादात मौमीन की इज़्ज़त जान माल और हिफ्ज़ व अमानत रखे।
मौमीन के दीन आले मोहम्मद के साबित कदम रखे हमारे सारे की तौफीक अता फरमाए सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद वाले अली की मजलिस में मसला इमामत के बारे में गुफ्तगू करनी है। बिस्मिल्लाह। दुश्मन के बड़ू एतराज़ हर शहर में ये एतराज़ खास कर बशर एक इमामत यो मातम मौला की सबकी पूरी पूरी तवज्जो कुरान करीम इमामत के बारे में छातो है हुदा चलंदरो इमामत जो को तसव्वुर आहे कोन इशिया न हथ जो अकीदो ठायो खुदा गवाह मां हैरान इन जुमलन ते कई जगह ते कुरान पाक में अल्लाह इमामत जो जिक्र कयो माशाअल्लाह कई मकामात अल्लाह तवज्जो कई मकामात वो भी अकल जे अंधन के नजर कोन थो अचे हदीसूं वई हुन इमामत रसूल पाक जी शियन की किताब जो नाली को दो खड़ा सब होड़ी उहे भी नजर थी मुझे सुभान अल्लाह पोता चल इमामत आई का मां जे नतीजे ते पहुतो आया त आखिर ही इमामत जो इनकार माशाअल्लाह रीजन छाई वजह छाई सब कुछ छाई जो कि मुझी पानी जे की तहकीक है मां इन नतीजे ते पहुतो आ त अल्लाह कुरान में रसूल पाक पंजे फरमान इमामत जो मेयार स्टेटस क्राइटेरिया तमाम बुलंद बयान सुभान अल्लाह ठीक तो हिनन जो डिठो त यार असां जन की इमाम मनियो आ ये त इन किले बरजा आहिन इन करे ॿियो को तरीक़ो ई कोन्हे को जान छड़ा न रही बांस न बजे बांसुरी सिरों चौथा इमामत आहे का हाणे अकल जे अंधन के इहा ख़बर न पई त तुंहिंजे न करण सां छा न थी ईंदी हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त कबूतर साम्हूं जो ॿिली खे ॾिसी त हमला आवर ॿिली अचे थी खाए उते कबूतर पंहिंजूं अखियूं करे बंदि जी छा हिन जी अखियुनि बंदि करण सां ॿिली गुम थी वेंदी ही तो उहा ॻाल्हि थी वई न तू जो न कंदे कुरान में आयतों क़यामत ताईं मौजूद मुस्तफ़ा जा फरमान तुझे किताबन में मौजूद हाणे तू जो चई इमामत आहे का न तुझे चवण सां त कुझु न थींदो न अचो त कुरान खां पुछऊं त कुरान इमामत जे बारे में छा थो चए आयत करीमा पढ़ी है अल्लाह तो फरमाएगा इज़्ज़त तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा हबीब उन वक्त की याद कर जॾहिं इब्राहीम जे रब इब्राहीम खे
चंद कलिमात सां आज़मायो इब्राहिम कलिमात पूरा कया इम्तिहान पास कयो खुदा फरमायो इन्नी जाइलुका लिन्नास इमामा इब्राहिम मां तोखे इंसान जो इमाम बनायो मौला सलामत रखी जी अगिया जॾहिं इमामत मिली त इब्राहिम अलैहिस्सलाम चुप न कई जीअं इमामत मिली फारान जे पहाड़ जी चोटीअ ते चढ़ी टक्कर जो नालो हो फारान शाहराहे फैसल कराची शाहराहे फैसल ॾिठो फारान होटल अथव जी आबाद रहो त फारान इहो उन पहाड़ जो नालो आहे जंहिं ते हज़रत खलील चढ़ी दुआ घुरी हुई अने दुआ जा हथ बुलंद करे फरमाए थो काउल मिन ज़ुर्रियती ओ मुंहिंजा पालनहार जेकी इमामत मूंखे ॾिनी अथई न इहा मुंहिंजे बचनि खे ॾिनी काउल मिन ज़ुर्रियती जी अगला काले ख्याल ज़ुर्रियती मुझे बच्चन खे ॾे तवज्जो कजो मौला जे ज़िंदगी ॻाल्हि न अथव बाबा जी जी छा आहे ख़बर ही था चवनि शिया था चवनि ॿुधजो यादि हुनजो शिया था चवनि त रसूल खां पोइ हाकिम अली बणिजे हा अलीअ खां पोइ हसन बणिजे हा हसन खां पोइ हुसैन बणिजे हा हुसैन खां पोइ ज़ैनुल आबिदीन बणिजे हा यके बाद दीगरे महदी अलैहिस्सलाम सभु जा सभु इहे हुजनि हा यार को नानी वेड़ो छा भला या हो जी वारी दो क्या वो छा था चवनि वो छा था चवनि ए था चवनि भाई हीअं हुजे पोइ हीअं हुजे छो त ईअं हुजे तो नानी वेड़ो छा भाई ओ खुदा जी मार पोइ थोरो वीचार त कर हुते जो इमामत मिली हज़रत इब्राहिम खे उन जो चयो त इहा इमामत मुंहिंजे बच्चनि में ॾे पोइ अल्लाह छो न चयो त नानी वेड़ो छा मुझे खानदान में दे मुझे बच्चन में दे मुझे ज़ुर्रियत में दे वो अल्लाह तन्हा न कई जी इब्राहिम छड़ो तुझे खानदान में छो तुझी औलाद में छो सलवात पर मोहम्मद सलाम मोहम्मद आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादो आबाद रखे साईं बड़े थे जवान सजदा तैयबा ताहिरा अमीरुल मोमिनीन अलैहि सलाम चाहता मासूम दे जवाब में यकीनन आहिन हुए असांखे हक़ थो पहुचे दुआ घुरो रोज़ घुरना मसरूर यासीन पढ़ी रोज़ाना साईं जे नाले सां माओ यासीन पाक जी सलवात पर मोहम्मद ज़ुर्रियती मुझे बच्चन में दे तो अल्लाह पाक छा चयो न हां हां पर हिकिड़ी ॻाल्हि अदा पूरी तवज्जो काई कोन्हे को काल मिन ज़ुर्रियती मोट छा मिली काल ला जाना आदिस ज़ालिमीन इब्राहिम ॾींदुमि तुंहिंजे बच्चन में ॾींदुमि तुंहिंजे ज़ुर्रियत में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ कहिड़ी ला जाना आदिस ज़ालिमीन इमाम ज़ालिम न बणबो सलामत रखे जी बिस्मिल्लाह ब्रेक जो वक्त को नहीं जो मां वजाहत कया टाइम को नहीं को मुझे साईं मुर्शिद बाबा मौला हयात दे साईं साईं जी अमानत है मौला खिज़र जी हयात दे कामयाब करे हर बैत सदको सलवात पर मोहम्मद कामला या नवा हदीस वाली दीन तो ये बच्चन पर ओदाई इमामत ज़ालिमत बाबा
जालिम 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 शाही हुसैन जो सबको गुफ्तगू कुरान में करनी है बिस्मिल्लाह माशाअल्लाह बिस्मिल्लाह बोलो बनी तो ही कौन हथ उदाहरण हथ छो बाबा बिस्मिल्लाह है तो कुरान पाक अल्लाह के कुरान गाड़ी खत्म हुसैन जी जो कुरान का पूछो जालिम शाही सूरह लुकमान इस क़ाल लुकमान लिइब्निही वहुव यइज़ुहु जॾहिं लुकमान चयो पंहिंजे पुट खे कॾहिं चयईंसि कॾहिं ॿुधिजो ख़ुदा ॿुधाए थो त कॾहिं वहुव यइज़ुहु जॾहिं लुकमान पंहिंजे पुट खे साम्हूं विहारे नसीहतूं करे रहियो हुयो उन वक़्तु चयईंसि छा चयईंसि ॿुधिजो या बुनैया ओ मुंहिंजा लाल ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा जिगर जा टुकड़ा ला तुशरिक बिल्लाह अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कजांइ छो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक ज़ुल्म अज़ीम अथई बाबा शिरक ज़ुल्म अज़ीम ज़ुल्म माना शिरक शिरक माना अदड़ा शिरक बराबर जुल्म जुल्म इज इक्वल टू शिरक ये बई हिक शय आ शिरक जुल्म जुल्म शिरक शिरक छा है शिरक शिरक दी सब खां जेकी बड़ी में बड़ी क़िस्म उहा है बुत परस्ती बुतन के पूजन माना कुरान पाक में खालिक अकबर मोहम्मद जी उम्मत के कुरान में खोले खोले बुधायो तो याद रखो कल में पढ़ण वारो कॾहिं भी बुत पूजन वारो इमाम न थींदो बिस्मिल्लाह बुत परिलाहियन बुत परस्त इमाम न थींदो हाणे अॻी वज़ाहत थींदी त कंहिं बुत पूजा है न कंहिं न पूजा है न जन पूजा है न जिनकी बुत परस्ती साबित थी वञे न वो उन्हनि खे कढी ॿाहिरि विहारियो उहे इमाम नथा थी सघनि तवज्जो कजो अल्लाह तो फरमाए हबीब उन वक्त खे यादि कर ठीक है हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खे खुदा छा फरमाए जॾहिं इब्राहिम जे रब इब्राहिम खे चंद कलिमात सां आज़मायो अदा साईं भाइरो हुसैन ग़रीब जो सदको तवज्जो कजो टाइम कोन्हे को ऐं मूंखे समझाइण जे लाइ तवज्जो कजो घणी देग बि नाहे करणी नट शेर में समझंदा वञो अल्लाह छा थो फरमाए इब्राहिम खां इम्तिहान वठी पोइ ॾिनईंसि इमामत जॾहिं अदा जन जूं किताबूं पढ़ियूंसीं अदा जन जूं जी त इहो इम्तिहान कहिड़ो हो इम्तिहान कहिड़ो हो अदा जन चयो पंहिंजे तफ़सीर में लिखियऊं त अल्लाह चयो इब्राहिम ॾाढ़ीअ जा ख़त ठापरा यादो ॾाढ़ीअ जा ख़त ठापरा सुरमो पा नह नाखुन नह लहरा जी खुशबू लगाए ठीक सुरमो पाए इहा है वो इतने मुझे उस्ताद चंदो अरे भाई दुनिया वालों ये है इमामत अरे भाई ये तो हजामत की हजामत और इमामत की इमामत ये कड़ी इमामत या बात रहो जियदा साईं हाँ खतर ठपरा वारा लारा इमामत यही ये चाहते हो अचो त आली मोहम्मद खां पुछो ॿारनि चोॾहनि खां पुछो इम्तिहान इब्राहिम जो कहिड़ो हुयो आले मोहम्मद खां पुछियोसीं अहल बैतन ॿुधायो त इब्राहिम जो इम्तिहान हो अल्लाह चयसि इब्राहिम जी मुंहिंजा मालिक नमरूद जे बाहि में ट्रपो ॾियणो पवंदुई यादो जी नमरूद जी बाहि में
ट्रपो जणो पौंदी मालिक क़बूला हुसैन जो सदको तवजो टाइम कोने को जवान घरवारी हाजरा नंढड़ो पुत्र इस्माइल काबतुल्लाह वट अकेलो तन तनहा छड़ी अचणो पौंदी मालिक क़बूला तवजो जवान पुत्र इस्माइल जे गर्दन ते छुरी हलाइनी पौंदी मालिक क़बूला पुत्र जी गर्दन ते छुरी मालिक क़बूला अली जो सदको तवज्जो कजो इते मुबल्लिग आज़म मरहूम फरमाइंदा अरे दुनिया वालो अब तो मालूम हुआ ना कि इमामत 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 बेटियां देने से नहीं बेटे देने से मिलती है। इमामत बेटियां देने लाहियामीन बेटियां देने से नहीं मिलती। नबी को मुसलमान गए होते तो सुधर भी गए होते, नबी को मुसलमान के और सुधर भी गए होते और मुल्ला ना घर बतूल का जलता ना करबला होती, काश ये तीनों ही बचपन में मर गए होते। नारे नमरूद में ट्रपो जवान पुत्र जे गर्दन ते छुरी हलाइनी पौंदई माना इमामत धीअ जड़ा सा न मिलंदी आ पुत्र जी कुर्बानी जड़ा सा मिलंदी आ भली पोते इब्राहिम कुर्बानी दे या करबला में हुसैन कुर्बानी दे इमामत पुत्र जी कुर्बानी सा मिलंदी आ अचो साईं इब्राहिम अलैहिस्सलाम के खालिक अकबर यो केड़ो चे तो नारे नमरूद में ट्रपो घड़ी बाहि हुई अदा जो वक्त को ने मचा क्या 10.5 मील 3 फरसख एक फरसख 3.5 मील बना 3 फरसख 10.5 मील एडी बड़ी बाहे नमरूद छा कयो मौलाना अब्दुल मन्नान तो लिखे एक लफ्ज सूखड़ी थव कम जो थव कम इंदो एक मजलिस अजायो नाहिन बाबा इन को मकसद रखेला मौलाना अब्दुल मन्नान साहब किताब जो नालो कससुल अंबिया पेज नंबर सफा नंबर 23 जुबान उर्दू मदीना पब्लिशिंग लाहौर भैया मोद तवज्जो कजो उन में लिखे तो जॾहिं नमरूद इब्राहिम के बाहि में उछलियो त कीअं उछले रसूल सां बधी सुख करी मिंजनीक में पींघ में लोड में लोडा ॾई उछले इस बाहि में लिखे तो मौलाना अब्दुल मन्नान अहले सुन्नत जो चोटी जो आलिम लिखे तो जीअं इब्राहिम बाहि में किरियो रसियूं सड़ी खाट थी वियूं इब्राहिम के कुछ भी न थियो रसियूं सड़ी अदा रसियूं सड़ी खाट थी वियूं इब्राहिम के कुछ न थियो इब्राहिम हुयो केर कुरान तो चए व इन मिन शियतिही ल इब्राहिम तो शियो हो शियो माना कुरान में खबर पई त शियन के बाहिर इब्राहिम शिया सूरह साफात की आयत 83 तब इब्राहिम शिया शिये के बाहिर नसारे हाँ जो उछले रस्सियों सां बधी ये रस्सियों इब्राहिम जे जिस्म खां केतिरो परे हुयूं गॾु सफ़ा गॾु दुश्मन खे वधजे गॾु होगियूं न गॾु रस्सियूं सड़ी खाक थी वियूं इब्राहिम के कुछ न थियो नतीजो छा निकतो हुसैन जो सदको नतीजो छा निकतो त काई शइ नबी सां केॾो पे गॾु छो न हुजे सलामत रखे बाबा तवज्जो कजो केडी भी गड छो न हुजे रसियूं गड हूं न वो नबी
नबी हुयो न रसियों खाक नबी के कुछ न थियो मन काई शे केड़ो भी गंद छो न हुजे पर बारी के खबर आ त साणो के किया छडणो के आले मोहम्मद राजी इब्राहिम अलैहिस्सलाम ने वो बाहर कुछ न चाहिए पूरी तवज्जो करो रसी सड़ी खात थी इब्राहिम के कुछ न थियो नमरूद की थी किताब नाल बुधी चाहिए मतलब जरा कथा तो पढ़े तारीख इस्लाम जिल्द पहलियों अल्लामा नजमुल हसन करारी रहमतुल्लाह अलैहि लिखे तो नमरूद की थी महलात ते चढ़ी इससे भाई इब्राहिम के बाहर कुछ न चाहिए कुछ न उतरों चाहिए इस तरह भी अचाई थी तो हकतियां मुझो भी ना हकतियां तो हकतियां इनके चे बोधव हक परस्ती मान जिते मिट्री माइट्री असरावट छाही अता भला हाने ना हकती सही पर आहे त रतनी आहे त माइट्री या साथ त कोई न जो जवान कुरान ये गालियों न थो करे बिस्मिल्लाह वो जो चंपुड़नो तो उनके भी बाहे नमरूद की धिय के न सायो छो तवज्जो इन्नी जायलुका लिन्नास इमामा इब्राहिम हुयो इमाम नमरूद जे धीअ जे दिल में उन ज़माने जे इमाम जी मोहब्बत ही वो जंहिंजे दिल में एक इमाम उन ज़माने जे इब्राहिम एक इमाम जी मोहब्बत उनके बाहे कुछ न चए जंहिंजे दिल में ॿारनि जी मोहब्बत मोहम्मद राजी कुछ न कयो बाहे बाबा तवज्जो करियो इब्राहिम अलैहिस्सलाम जो इम्तिहान खुदा के शादो आबाद रखे 2400 बाबा की छातो फरमाए खालिकी अकबर बे मकामते खुदा तो फरमाए वजअलनाहुम आइम्मतन यहदून बिअमरना व औहैना इलैहिम फ़िल खैरात व इक़ामस सलात व ईताअज़ ज़कात व कानू लना आबिदीन इमामत तो बुधाया व कुरान नो समझाई सके इसको पढ़ा तवज्जो तक करियो अल्लाह तो फरमाए वजअलनाहुम आइम्मतन मा अल्लाह उनके इमाम बनायो इमाम मां बनायो तो मां कुरान में के दो इमाम मां बनाइंदो खुदा जे मां बनाइंदो हे वरी हथ जा ठाहियो सोच रहा कुरान छातो चई तने त बेटाई रोइंदो त छडी वात बिंद्र जी ओरी अड्याऊं तग खुदा के शादो आबाद रखे इब्राहिम अलैहिस्सलाम जी इमामत बे मकामत खुदा तो फरमाए त मां उनके इमाम बनायो प्रेम मकामत वजअलनाहुम आइमतन यदऊना इला नार हे भी इमाम आहिन जेके जहन्नम दे सडु कंदा आहिन दुनियादारी वाला इमाम जहन्नम दे सद जो करे बाबा आदे सद जहन्नम दे सद अल्लाह के तो ये भी इमाम अथव जेके जहन्नम दे सद कंदा आहिन माना हाने घबराइण जी ज़रूरत नाहे जे कॾहिं के लिस्ट में शहीद नंबर पे यजीद जो नालो अच्छी जोनी सलामत रखे याद दी ये पान के इमाम रास्ता राय जेके जहन्नम के सद साथ रुपया देख जो वक्त को का बुखारी में बुधाया त सिफीन की जंग में मोहम्मद अरबी छा फरमायो हजरत अम्मार यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु ला त अम्मार तो के बागिन जो टोलो कत्ल कंदो सत्तर कफिअतुल बागिया तो के बागिन जो टोलो कत्ल कंदो तो हुनन के जन्नत रे सद कंदे हो तो के जहन्नम दे सद
जो गाली करे करे बुधता के दादा इंटरनेट जो दौर पुराना जमाना खती गया कुल हाथू कुरानकुम इन कुंतुम सादिकीन सच्चा हो तो दलील दियो जमाना खत्म हो गया दोस्तों खुदा के शादो आबाद रखे इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह कुरान में शियो भी सजवा त इमाम भी सजवा शियो भी इमाम भी अतासन शियो भी इमाम भी हिनन छा चयो नौजुबिल्लाह अस्तगफिरुल्लाह शिया काफर हिन मां चवंदो आहियां पंहिंजे माइटनि खे ओ शेख साहब माइट ये भोगन में असांखे काफर चवंदा हो या सच में जी सच में भोगन दीन में थींदा अच्छा मां सच में मां जो ॿिनि कमनि मां हिकिड़ो कमु कयो कि कहिड़ो मां या हज ते वञणु बंदि कयो या काबो ॿियो ठाहियो इहो छो इहो काबो त शियनि जो ठहियल आहे कुरान जे सूरह साफ़ात आयत 83 इब्राहिम के शियो सजो थन इब्राहिम मिस्त्री हुयो इस्माइल मजदूरी पियो करे पी पुटन गॾिजी काबो ठाहियो आहे इहो काबो त शियनि जो ठहियल अथव शियनि खे तव्हां ठाहियो न हज़रत नूह अलैहिस्सलाम साईं हज़रत इब्राहिम जे तरीक़े मां हज़रत नूह अलैहिस्सलाम जी बिस्मिल्लाह व इन्न मिन शिअतिही ला इब्राहिम मक़बूल दहवालुन आयत नंबर 83 सूरह मुबारक वसाफात इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह कुरान में शियो सजो व काबो शियन जो ठहला पूरी तवज्जो एक आयत ॿुधो हुसैन जो सदको आयत काबे के बारे में जेको शियन जो ठहल काबो आहे उन जे बारे में कुरान छा थो फरमाए कुरान तवज्जो इन अव्वल बैति मुज़िल लिन्नास लल्लज़ी बरकतु मुबारक व हुदन लिल आलमीन खुदा फरमाए तो हे जेको काबो आहे न इहो आलमीन जो हादी आलमीन जो हादी अदा साईं केरो काबो आलमीन जो हादी अचो त ॾिसो हादीअ कहिड़ी हिदायत कई सॼी ज़िंदगी मौलवी जे हज जी तमन्ना पैसा गॾु करे फारम भरियईं पूरे अंदाज़ी में नालो निकिरी आयो हज जी ट्रेनिंग ते कराची वियो जहाज़ जे सफ़र खां बि लहराईंदो हो त जहाज़ ऊंधो न थी पवे ख़ैमनि खे ख़बर पियसि त बाहि बि लॻंदी आहे उते इहा बि रिस्क खणी सभु रिस्कूं खणी उते जो पहुतो जीअं पहुतो हुकुम थियो हे कपिड़ा न ये न कहिड़ा अहराम हीअ मालिक हे त असांजे मलंग पाईंदा मलंग ॿधो हज न थींदी हली वञे न न न न ईअं न चा मथो घाड़ो पेर घाड़ा मथो घाड़ो पेर घाड़ा मालिक ये तो मातमी कंदा अल्लाह तो फुल ट्रेंड करे थो मोकिलियानी ये ज़रो भी अंदर में कुछ हूंदी त मोटी बनी वरी हिनन ते एतराज़ न करे जी बिस्मिल्लाह मथो घाड़ो पेर घाड़ा आराम जिंदगी में पहिरियों दफ़ो नजर पे काबे ते और ये कारो लिबास कारो लिबास मालिक ये तो असांजे मौलवी चवंदो आहे त जहन्नम जो लिबास तू पंहिंजे पाक घर खे पारायूं बीठो आहे
बुध जो अल्लाह काबे के छा सॼो आलमीन जो हादी अचो ॾिसो त हादी हाजीअ खे हिदायत कई कहिड़ी जी आराम ॾिनो काबे मथो उघाड़ो काबे पेर उघाड़ा काबे कारो लिबास काबे जल्दी खत्म करनी है अॻियां खैमन जे अॻियां अलम पाड़े जे रोठड़ीअ जो शेख आहे मूंसां गॾु वेठो आहे मां जॾहिं अलम हयो बाबा माइट तूं लिखियो पढ़ियो माण्हू आहे इन सां ख़बर आहे तोखे निकाह टुटी पवंदो आहे पोइ असांजो पको थींदो आहे मोटियो हजत माइटी मिटी मोटियो हारो विधो से मुझे माइट तुते अलम लगल हो हां बुझो हेठ मोहर की मजबूरी हुई ना मुझे दुनिया वाली मजबूरी माफ कराना तो खे होते जी मजबूरी मजबूरी कहिड़ी किसी जी अलम मुलदल न हो जी नहीं सफराए खैमन में गिरदा तो अलम असां शान पे मिले त यो असां जो हिन रंग वारो मां जो माफ करिया जिते चंद लख हाजी गॾजन उते अलम खां सवा तोखे रहबरी नथी मिले जिते क़यामत जो मैदान हूंदो सॼी मखलूक उथंदी उते अलम खां सवा रहबर राजी खत्म करियो ॻाल्हि खे बाबा मौला जे सदके छा ॾिनो ॿ नमाज़ूं गॾे रखो हाजी जे टिकण ते क़ुरान ॿ नमाज़ूं गॾे पढ़ी आया न ॿ नमाज़ूं पढ़ियूंसीं तवजो कजो सबील ज़मज़म जी पूरी आज़ादारी बाबा पूरी आज़ादारी अलम हो कारा कपड़ा जी अचो साईं फुटायूं ॻाल्हि खे ख़त्म कयूं हाँ ॾिसो त कुल हाणे त हज पैकेज आहे न बाबा मोबाइल खीसे में पियो आहे थियो इहो ई ज़ोंग इहो ई जेज़ इहो ई साॻो इहे साॻा चलो हज पैकेज करा इहो साॻो नंबर उते बि हलंदो हलो सलाम अलैकुम अॼु बाबा छा थींदो चई साईं रमी थींदी रमी छा थींदो पत्थर लॻंदा कंहिंखे पत्थर कंहिंखे शैताननि खे नन्हे रोज अल्हम्दुलिल्लाह कुरान पढ़ना हूँ डेली अल्हम्दुलिल्लाह असां पढ़ना हूँ औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम नन्हे शैतान के पत्थर अब का निशानी निशानी हा के हिकड़ो वडो अच्छा समझो अच्छा शैतान के पत्थर बस करी से असा खुटायूं गाल की साईं बैठा है मौला के सर की तवज्जो क्या इया है हाने हाजी को एक सवाल देखो केड़ो हाजी हज करे आयो कुरान जो कसम ते सच बुधा कुल पत्थर आहिन घना जन जो ताल्लुक हज सां या न उत्सव मको पत्थर है पहाड़ी या न जिनकी लिंक हज सां उहे घना चार याद रहे चार याद रहे चार चार अब केड़ा चार ट्रे ट्रे एक हजरे अस्वद एक हजरे अस्वद ट्रे हाँ कुल चार कुरान मुझे मथे ते रखो हर हाजी सुन्नी शियो देवबंदी वहाबी कादरी कासमी चित्रावी नक्शबंदी सोहरवर्दी जमातुल मुस्लिमीन नूरपुरी दीनपुरी सज्जन सन सोहनो सन जेस्तन त्रिन के चुटे न एक के चुमे न
खे अदा तिन खे हिक खे चुमे न हजू कबूल जी माना छा सबक दिनो हज छा प्रिन सा नफरत दी काबे हिक सा मोहब्बत दी सलावत पर मोहम्मद और सलामत रखी चंद जुमला मसाए तबरुक फकत बरकत की खातिर बिस्मिल्लाह कहने रसूल खुदा के आखिरी वक्त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी फिजा के सल्लल्लाहु अलैहि पाक पैगंबर दिया फिजा जीवन के आका सजी जिंदगी पूरी थी फातिमा की खिदमत करती मां मोहम्मद दुनिया में बनिया तो जे को घोरो थी घोर फातिमा की कनीज है ना कदमों ते के रोई के दी सदको ने किड़ी शय खपे हसन हुसैन अम्मा सदे ज़ैनब कुलसूम मां करे सदे फातिमा भेण करे सदे रसूल न्याणी करे सके अली भेण करे सके हिन खां वधीक छा खपे अच्छा न घुरन सब कुछ मिली वियो रसूल जे तू नथी घुरे मां थो ॾे मां छा फिजा जिंदगी में जॾहिं दुआ जा हथ मथे कंदी आहिनि ख़ालिक तुंहिंजी दुआ खे रद्द न कंदो अज़ादारो मदीने खां मक्को मक्के खां करबला करबला खां कूफा खां शाम खां करबला करबला खां मदीनो रिहाई मोटी आए मदीने की मायूं आयूं फिजा जी तोखे जो रसूल दुआ कई हुई कोई एड़ो इन सजी सफर में को मौक़ो आयो जो तो हीअं कयो हुजे पिट कई हुजे बददुआ खुदा गवाह रोई पई हा मायूं मदीने वारियूं हिकु टाइम किथे कॾहिं छो चई अतवार जो टाइम हो कैद खाने में शाम जो कैद खानो बीबी सुती पई मां वेठी हम हुसैन जे सीने ते सुभण वाली सखी उथी मुखे हेठल ॾिसी वरी सुती वरी छटा थी उठी मुखे हेठल ॾिसी वरी सुती जॾहिं टे दफ़ा ईअं कई मां सम्झी वियमि त कोई कमु करणु थी चाहे पर मुखे वेठो ॾिसी नथी करे मां लेटी पियमि अखियूं खोले रखूं ॾिसां छा थी करे मुखे सुतल ॾिसी उथी कैद खाने जे कुंड मां झुकी का शइ खणी उस ज़हरा जे बचन खे रोइण वारो ओ पंहिंजी नंढड़ी नंढड़ी औलाद वारो दिल ते हथ रखियो मां छा थो चवां बीबी फिजा ते झुकी का शइ खणी उते रखियईं जिते सुती पई मथे जे हेठि ऊंची रखी फिजा जी मां जो चिताड़ी ॾिसां भॻल सिर विहाणे जी जाइ आसमान ते मुंहुं करे रोई चई तूं बेनियाज़ तोखे कंहिंजी परवाह कान्हे यज़ीद जो धीअ बिस्तरनि ते सुतियूं पयूं हुसैन जे सीने ते सुम्हण वारी शाम जे कैद खाने में भॻल सिरनि ते सुती पई फिजा जी बीबियूं मदीने वारियूं ओ इहो मंज़र हुयो जिते मां दुआ जा हथ बुलंद कया ओ मुंहिंजा अल्लाह शाम जी नगरी खे बर्बाद कर तुंहिंजे हथ खणण जी देरी फिजा चई संदूक मां हुसैन जो कटल सिर मेरे करीब अम्मा बददो अल्लाह अकबर अज़ादारो ये कदे बीबी सकीना
बीबी फिजा कहती वेन कंदे कंदे सकीना के निंड रखी है झट खपो छिप भरे उठी मां पुरानी होया दुक्यम लेकिन मुंजे पहुंचण को पहले सकीना जो मथो जिंदा में शाम जे भित सां लॻो खून जो फुहारो निकितो बेहोशी किरी मां फिजा कहती मां खयो सकीना के सैयद सज्जाद के सॾु करे चल मौला ज़माने जे इमाम भेण बेहोश थी वई मौला सज्जाद आयो ॾाढी कोशिश कई उथे न उथी अल्लाह जाने केतिरी पंहिंजे बाबे सां मोहब्बत हुयसि मौला के तो सकीना बाबू मिलाया बेहोशी में अखी खोले भागा थे बाबा अल्लाह अकबर मौला पूछे तो सकीना भेड़ा छागाला रोई जदी भा भेण कंदे कंदे निंड अची वई उधजे निंड अची वई ख्वाब में थी दिसा ॾाॾो अली ॾाॾी फातिमा क़ैद खाने के दरवाजे में अंदर आया है रोई मुझे गले लगाए रोई छोरी में जी चवंदा हुसैन जी थी हाणे तुझा वेन असां खां बर्दाश्त न थिया अॼु तोखे वठण आया अगर समझो अच्छा तोखे वठण आया हूं ज़माने जो इमाम हो समझिए ये ॾाढो वठण आयो आहे ॾाढी मुंहिंजी भेण न बचंदी झट गुज़ी नब्ज़ ते हथ रखे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अज़ादारो कोहराम बर्पा थियो आहे कैद खाने में साईं इंतकाल करे वई आलिया औरत गसाला किताब जो नाम ॿुधी छॾियो वीडियो भरिजी वठी मूं वटि मौजूद आहे असासे अज़ादारी अल्लामा मशहदी जी लिखनि था औरत घुराई वई आहे जंहिं सकीना साईं खे गुस्ल ॾिनो आहे गुस्ल ॾींदे ॾींदे रोई पई आहे बीबी फिजा खां पुछे थी ओ मुअज़्ज़मा ख़ातून अल्लाह जे वास्ते मूंखे ॿुधाईंदी हिन नंढड़ी बीबीअ जा वारिस केर आहिनि बीबी फिजा जी छा ॻाल्हि आहे त मूंखे का ॻाल्हि पुछणी आहे रोई चए जेकी वेठी आहे साम्हूं साईं ज़ैनब हथ करे साईं फिजा थी चए इहा पुठी लॻंदी अथसि आलिया गुस्ल ॾियण वारी हथ ॿधी चए ॿुधाईंदी तुंहिंजी न्याणीअ खे बीमारी कहिड़ी हुई साईं चए काई न छो इन करे पुछाई थी जॾहिं गुस्ल ॾियारियो मांसि न सॼे जिस्म ते नीरा सावा निशान हुयसि खुदा पाक जो कसम मोमिनो ओ इहा घड़ी हुई जिते साईं ज़ैनब चुप न कई आहे उछतार ॾेई रोई त पीउ जे कातिल जा चाबुक खाईंदी आहे पीउ जे कातिल